अज हली थो, अज खिली थो, अज वाइज़ ॿुधी थो, अज नमाज़ूं पढ़ी थो, अज स्कूलनि में पढ़ी थो, ज़मींदारियूं हलाई थो, कारुनि जा सफ़र करी थो। अज़ीज़ो दोस्तो मौलवियां त वाइज़ करी थो पियो, हारियां त हर काई थो पियो, पर हिकिड़े दिहाड़े छा थी पवंदो जो मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम लुत्फ़ साण लतीफ़ चवे ही लटाब कन लीलाम हणे मोट मुहम्मद जाम जो आसी तुझे आसरे अबो छॾे वञे, अम्मा छॾे वञे, भाउर छॾे वञनि, पुट छॾे वञनि, यार छॾे वञनि, अज़ीज़ क़रीब छॾे वञनि, केर बि साथ कोन ॾींदो, मण मिटीअ जा मथां वराए सभु को पोइते भॼण जी कंदो, हथ खया न खएं जहिड़ा वयाड़े वया। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो कारो कलर हूंदो तो हूंदे। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जे चवण मुताबिक़ मण मिटीअ जा मथां वरिया पिया हूंदा। हमल फ़कीर वीचारे चयो आहे अरबेला अड़बंग ख्याल वडे सा खानहा जन थे कौंत कुडाया ताजी तीर तुरंग मारे जन थे मर्द मनाया वेर न पायो वंग सासी साज सुरूदहा राग रिहाणू रंग तन जा हाणे हमल चवे कब्रन मंझ करंग इहे लाल ललंग खाई खाक फिटा कया को दारा हो, को सिकंदर हो, को सुल्तान हो, को केर हो तो के को केर हो, पर खुदा जो कसम अज मिट्टी जो ढेर आ। सुभाणे या मिट्टी भी उडामी उडामी पट थी वेंदी। 100 साल का पो नालो भी कोन हुंदो तो फलाणे जी कब्र काथे आहे या ना है। पर मखदूम बुरहानुद्दीन सुभान अल्लाह काजी साईं नाल चाहे साईं काजी बुरहानुद्दीन सुभान अल्लाह त कर कॾहिं जो आहे 500 साल जो 600 साल जो 700 साल जो हे 15वीं सदी आहे। ॿी सदी जो बुजुर्ग आहे। चओ सुभान अल्लाह। 15 मां 2 कढ त घणा बाक़ी 13 सदियूं गुज़रियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो वॾेरनि ज़मींदारनि मौलवियुनि मुफ़्तियुनि हाजनि ज़मींदारनि जो नालो निशान कोन्हे, पर हिन फ़क़ीर जे मथां मुंहिंजा दोस्तो बहितरीन आलीशान मक़बरो ठहियो पियो आहे। मुंहिंजा दोस्त रोज़ानो समय माण्हू अचनि था, कुल पढ़ी क़ुरान पढ़ी ख़त्म वञनि था। छाजे करे सारी राति सुबहान जागी जन यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो माल पो कोड़े थियनि कुर्बान अचो आसण तन जे तलोड़ा बादशाह कबर कंहिंजी ज़ाहिर कान्हे, मीर बादशाह कबर कंहिंजी ज़ाहिर कान्हे का, अंग्रेज बादशाह कंहिंजी कबर ज़ाहिर कान्हे का, नवाब गुज़री विया कबर ज़ाहिर कान्हे का, रईस क़ौमुनि जा सरदार हा कबर जो नालो निशान कोन्हे। जे दुनिया जे तख़्ते ते कबरूं ज़ाहिर आहिनि त मुहम्मद करीम जे उम्मत जे वलीयनि जूं आहिनि। आहे या नाहे? आशिकाने रसूल जूं कबरूं ज़िंदा हन। खुदा जो कसम आहे जीअं सॼी ज़िंदगी में हुननि अल्लाह जे वलीयनि ख़ल्क़ खुदा जी ख़िदमत करे उन सां गॾु ज़िक्र फ़िक्र कयो, मरण खां पोइ बि अल्लाह वारनि जूं कबरूं माण्हुनि जा कम कनि। माण्हू चवंदा आहिनि ये वहाबी चवंदा आहिनि त पीरनि में छा आहे, मुआ से छुटा, पर हल हा त मां तोखे ॾेखारियां। मुजादा जंहिं मिस्कीन खे कंहिंजे दर ते मानी न मिलंदी आहे, उन्ही मिस्कीन खे अल्लाह वारे जे दर ते लंगर मिलंदो आहे या नाहे? उन मिस्कीन खे जेको पंहिंजे बंगले जे दर ते बीहण कोन ॾींदो आहे, हल हल फ़क़ीर, खुदा जो कसम आहे उन्ही मिस्कीन खे अल्लाह वारनि जे दरवाज़े ते पाथारी मिलंदी आहे। जंहिं मरीज़ खे तुंहिंजूं इस्पतालूं ला इलाज करे कढी छॾींदियूं आहिनि, उन मरीज़ जो आख़िरी सहारो अल्लाह वारनि जा दरगाह हूंदा आहिनि।
उते अची सुम्ही पवंदो आहे बस ॿी वाह कान्हे आगा खान खां वापसि मोटियो सिविल अस्पताल खां वापसि मोटी आयो मुंहिंजा दोस्त तालके वारे ऑफिस वारे जवाब ॾिनो स्पेशलिस्ट डॉक्टरनि खे ख़ाली मोटाए छॾियो हाणे को सहारो कोन्हे उहो साॻियो माण्हू जंहिं लख लुटाया हाणे चवे थो वञा कलंदर ते वञा भिटाईअ ते वञा रोज़े धणीअ ते वञा मखदूम साहब ते वञा हज़रत साईं काज़ी बुरहानुद्दीन ते उते वञी दुआ घुरां हुन जे दिलि खे राहत थींदी आहे तसल्ली थींदी आहे त मखदूम सादी मूसाणी ते वेंदुसि त मूंखे जवाब मिलंदो मुंहिंजे लाइ वाह थी पवंदी ऐं वाकई ख़ुदा जो कसम आहे बेवाहनि जी वाह अल्लाह वारनि जा दरबारूं आहिनि ज़ईफ़न मिस्कीनन कमज़ोरन जी जेकॾहिं जाए पनाह जी आहे त औलिया अल्लाह जूं दरबारूं आहिनि जॾहिं सारी ज़िंदगी जेरा हुआ तब ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कई जे जहान छॾे विया आहिनि त बि ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत कनि पिया इहा छा जी बरकत आहे चो अल्लाह जे ज़िक्र जी ॾाढे जो छा जी बरकत आहे या बरकत है खुदा जे खौफ जी छा जी बरकत आहे खौफ़े खुदा जी बरकत आहे जन खुदा जो खौफ रखियो जन खुदा के याद कयो जन रब करीम जी इबादत कई खुदा जो कसम आहे ता ज़ाहिर में मिट्टी जो ढेर आहे पर हकीकत में मिट्टी जो ढेर न आहे इन जगह ते अल्लाह जे नूर जी तजल्ली आहे दुरूद शरीफ जे हबीब ते बुलंद आवाज़ आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा अवां के माण्हू झलन था बद मज़हब मनो कन था दरगाहुनि ते न वञो पीरनि ते न वञो पर मां तोखे ख़ुदा जो क़ुरान जी आयत ॿुधायां माना पूरी कया ॿुध तूं अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ओ ईमान वारो अल्लाह खां डरिजो अॻिते वकूनू मअस्सादिकीन मां रब करीम तव्हां के हुक्म थो फरमाया त वञो मुंहिंजनि सचनि बाननि जी वञी सोहबत कयो कंहिंजो हुक्म कुरान तो चवे तोखे मुल्ला झले अल्लाह तो इजाज़त ॾेई अल्लाह ताला फरमाए थो वकूनू मअस्सादिकीन मुंहिंजे सचनि बाननि सां वञी गॾु थियो मुंहिंजा दोस्त जेको अल्लाह जो सचो बानो जहिड़ो आहे त बि फैज़ वारो आहे जे गुज़ारे थो वञे त बि फैज़ वारो आहे ईअं न भांजा त मुआ से छुटा न न मुंहिंजा दोस्त जेको काफ़र मरे थो न काफ़र उहो बि फना कोन थो थिए जेकॾहिं काफ़र आहे त क़यामत ताईं काफ़र ते मुनाफ़िक़ ते क़ब्र में अज़ाब पियो थींदो हाणे हेॾे निहारियो जेकॾहिं फना थी वियो ख़तम थी वियो त पोइ अज़ाब छा के थो थिए अवां इहो आलमनि खां ॿुधो आहे न त क़ब्र जो अज़ाब बि बरहक़ आहे क़ब्र जो अज़ाब बि हाणे जेकॾहिं काफ़र आहे मुनाफ़िक़ आहे क़ब्र जे अज़ाब जो मुस्तहिक़ आहे क़ब्र में पियो आहे उन ते विछूं नांग बलाऊं अज़ाब पियो थींदो हाणे मुआ से छुटा छुटो ख़तम थियो त पोइ इहो अज़ाब कंहिंखे थो थिए अज़ाब जो फ़ाइदो कहिड़ो हिकु ॻाल्हि वरी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नबी पाक जी ज़ात ताबरकात फरमाए था क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह मोमिन बाने जी क़ब्र जन्नत जो बागीचो हूंदो आहे मोमिन जी क़ब्र जन्नत जो ॾाढो जो जन्नत जो बागीचो आहे हाणे मुंहिंजा दा जेको मोसो छुटो उनखे बाग छा कंदो मोसो छुटो उनखे सूफ़ तूत अंगूर छा कंदा मुंहिंजा दा नबी साईं बाग चयो आहे बाग में छा न हूंदो आहे अंगूर हूंदा ॾाढ़ूं हूंदा सूफ़ हूंदा केला हूंदा बादाम हूंदा अखरोट हूंदा हर का शइ हूंदी महबूब मुतलक ॻाल्हि कई त मोमिन जी क़ब्र बाग आहे ऐं बाग बि जन्नत जो आहे पोइ जेको जन्नत जो बाग आहे उन जे लाइ मेवा उते आहिनि ई आहिनि मालूम थियो त मोमिन क़ब्र जे अंदरि अल्लाह पाक जा इनाम वारा मेवा वापराईंदो आहे मोसो छुटो चवण वारो ग़लति आहे ख़ुदा जी ज़ात मोमिननि खे ज़िंदगी ॾींदो आहे सभई जो सुभान अल्लाह हज़रत मौलाना
अब्दुल अजीज मुहद्दिस देहलवी हिकड़ो वडो आलिम दिल्ली जो थी गुजरियो आ उन्हीं हिकड़ो अजीब वाक़ियो लिखियो आ। बुजुर्ग फरमाए थो त हिकड़ो माण्हू असां वटि आयो, असांखे अची चयईं त साईं मुंहिंजी आदत आ मज़दूर आहियां, तगारी खणी सॼो ॾींहुं 100 रुपयो कमाईंदो आहियां, पोइ उन 100 रुपए मञा अटो बि वठंदो आहियां, बच्चनि जी भाॼी बि वठंदो आहियां, कुझु पैसा कर्ज़ में बि ॾींदो आहियां, पर 2-3 रुपया वरी ख़र्च करे अंगूर सूफ़ तूत जेका भी मौसम हूंदी आ उन्हीं मौसम जे हिसाब सां फ्रूट वठंदो आहियां। वो फ्रूट वठी 4 कुल पढ़ंदो आहियां, कुल पढ़ी अब्बे अम्मा जे रूह खे उन फ्रूट जो सवाब वॾींदो आहियां, कुलन जो भी वो फ्रूट वाट अल्लाह जे विरहाईंदो आहियां। पर अॼु साईं मूंखे मज़दूरी लगी कान्हे, मां ख़त्मो ॾेई कोन सघियो आहियां, छा कयां? तो आलिमा मसइलो त ॿुधाए। जागो था। मौलाना फरमाए तो मां उनके चयो बाबा हाणे तू मिसकीना कर्ज न खण, कर्ज खणी चवाए तो वञी वठो अंगूर सूफ़ तूत वञी विरहाए न, हाणे हीअं कर मार्केट में वञ। सही पोइ छा कयां मार्केट में? अबा गिदरन जी मुंदा गिदरन जी। सही पोइ गिदरन जे पैसा तो कोन्हनि बाबा, तकड़ न कर, तरस सही। हाणे हीअं कर जो मार्केट में वञी माण्हुनि खलूं उछलायूं हन गिदरन जो, सभु को खाईंदो उछलींदो ईंदो खल, उहे खलूं वञी गॾु कर, जेतिरियूं गॾु करी सेर 2 सेर 5 सेर मण, उन्हनि खलुनि खे धोई पाक कर, पाक करे कंहिं कपिड़े ते रख, ऐं कंहिं कपिड़े ते रखी कंहिं बुखायल जानवर खे खाराए। उन खां पोइ दुआ घुर, या इलाहुल आलमीन हिन जो सवाब मां अब्बे अम्मा खे तो बख्शो। माण्हुनि में वेसा हो, उतां वो हलियो आ मार्केट मां वञी 5 8 10 किलो खलूं गॾु कयईं, टको बि न भॼई। उहे खलूं धोतई साफ़ कयई, साफ़ करे हिकड़े कपड़े जे मथां रखियई, कपड़े जे मथां रखी हिकड़ो बुखायल गॾह बीठो हो, उन गॾह खे कन खां वठी करे उन जे मथां अची छॾियई। हो त बुखायल हो, सभु खलूं खाई वियो। जंहिंमहिल खलूं खाई हलियो वियो, हिन दुआ घुरी ऐं दुआ घुरी चई या अल्लाह हिन जो सवाब मां पंहिंजे अब्बा अब्बे अम्मा खे तो बख्शा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिन जो वक़्तु त गुज़री वियो, पर हिन खे दिलि में गणती थी पई तला छा थींदो। रात थी निंड सुतो पियो आ, मौलाना साहब तो फरमाए ओ ख्वाब पियो लहे, पंहिंजे पीउ ऐं माउ खे ख्वाब में ॾिठई। अब्बो ऐं अम्मा हिन खे चवनि पिया ओ बचड़ा तुंहिंजी वॾी महिरबानी, कहिड़ी महिरबानी जो तो असांखे रात जन्नत जा गिदरा खाराया आहिनि। तो असांखे थकजी विया आहियो, तो असांखे छा खारायो आ? हिन छा खारायो? खलूं, पैसनि जूं बि न मुफ़्त जूं, मेहनत कई मेड़ई, खाराई वरी कंहिंखे गॾह खे खाराई। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे रहमतां कुर्बान वञा। हिन बचड़े अब्बे अम्मा खे चयो अब्बा अम्मा मूं त तव्हांखे जन्नत जा गिदरा कोन खाराया, किथां मिलिया? चयो बाबा तो पंहिंजे ताक़त आहर खलूं मेड़े गॾह खे खारायूं, पर मुंहिंजे रब करीम फरमायो त मुंहिंजो बानो ग़रीब आ, हिन खे खलुनि खाराइण जी ताक़त आ, मूंखे जन्नत जे गिदरनि ॾियण जी ताक़त आ। मूं पंहिंजो कमु कयो आ, मुंहिंजे रब करीम पंहिंजे रहमत वारो कमु फरमायो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुआ से छुट्टा चवण बेकार आ। हेॾो सारो मुक़ाम आ, असां हुतां हलिया हूं कार ते, हेसी ताईं मुजादा जाॾे ॾिहार ताॾे मुक़ाम ई मुक़ाम आ। अॼुकल्ह एकड़ ज़मीन जो शहर जे भर में बि 4 लाख रुपए में कोन थो मिले, आहे या न आहे? रोड ते हुजे, गोठ जी ज़मीन हुजे, शहर जी हुजे, 4 लाख में असां ॾे त कोन थो मिले, तव्हां वटि मतां मिलंदो हुजे, कोन थो मिले। एॾो महांगो, पोइ जॾहिं मुआसे छुटा पोइ मुक़ाम छो ठाहियो अथव? घुरायो बिल्डोज़र, कयो न पूरो,
पोखियो कमांदई सारियूं कढी हॾा हेॾो दरिया हेॾे मोकिले छॾियो। ओ मुंहिंजा दोस्त हे मुक़ाम ठाहिण कब्र ठाहिण खुद दलील आ इन ॻाल्हि जो त मुआ से छुटा चवण ग़लत आ। मुआ छुटा कोन्हनि के इहे मरण खां पोइ बि इनखे ख़ुदा हिकिड़ो जहान ॾिनो आहे जंहिंजी तोखे असांखे का ख़बर कान्हे का। ऐं इहो जहान हिन जहान खां वधीक भलो आहे। उहो जहान हिन जहान खां वधीक कुशादो आहे। ॿियो हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां दुरूद मुंहिंजे महबूब करीम ते त तोखे ख़बर पइजी वञे। हेॾे तवजो आहे? तव्हांखे मां सम्झो तो कावड़ आहे। अॻे साल कोन आयो हुउसि, चाक न हुउसि। अव्हां कावड़िया ज़रूर हूंदो यार धकु कढियईं, पर मां वरी तव्हां ते कावड़ियुसि तव्हां धकु कढियो पुछण बि कोन आया हो। हाँ ईअं थींदो आहे दा। आख़िर मौलवी बि माण्हू आहे। अव्हां जे लेखे त मौलवी काठ जो ठहियल आहे। न को बीमार थींदो, न को मथे में सूर पवंदुसि, न को बुख लॻंदसि, न को कमु अथसि, न को बिरादर अथसि। का शइ कान्हेसि का, बसि 24 कलाक पियो हलंदो। मौलवी बि तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि, बिरादर उथी वेठी कम कार मथो सूर बरो सभु। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला जेका ज़िंदगी जे सा हबीब जे ज़िक्र में गुज़रे। बाक़ी कॾहिं कॾहिं जे किथे गैर हाज़िरी थिए त असांखे शौक़ु कोन हूंदो आहे त तव्हांखे धकु कढूं। मजबूरी थी पवंदी आहे, जंहिं मजबूरी जे करे न अची सघंदा आहियूं। मां अॻे साल हाजी साहब खे फ़ोन कयो, अलाह सी हाजी साहब खे बि ज़िंदगी अता करे। मूं चयोसीं मां चाक नथी पियो आहियां, हलण जहिड़ो कोन आहे, सफ़र नथो करे सघां, साईं हाकिम शाह खे ॿुधाए छॾिजां। मुंहिंजा हाजी साहब चयोसीं मारे छॾियो, हिते सॼी जमात बसि असां सां विढ़ंदी। मूं चयो अलाह कंदो कान विढ़ंदी, दुआ कयो जे हयाती हूंदी त भले इंशाअल्लाह ताला पिया ईंदासीं। मुंहिंजा दोस्तो अर्ज़ पे कुम तव्हांजे ख़िदमत में हिकिड़ो अजीब वाक़ियो आयो आहे याद त हू जहान क़ब्रुनि वारो हिन जहान खां 1000 दफ़ा वधीक भलो आहे। हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां, सचो सचो चो सुभान अल्लाह। बसे जी हाणे मुंहिंजी सलाह त दुआ घुरूं। ॿाहिरि परे परे ॻोठ किचड़ गप किचरो ऊंदा ही रात घणो ई हाणे टाइम थी वियो आहे। इहा ॻाल्हि करे पोइ बसि था कयूं। हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। हेॾे तवजो कयो, सभई चओ सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे रेवाड़ी। छा ॾाढे त चओ रेवाड़ी। दोस्तो अदीदो, शुरूअ में उहा रेवाड़ी जो ॻोठ तमामु नंढड़ो आहे। उन रेवाड़ी जे ॻोठ में हिकिड़ी औरत आहे। उन
कमाए कमाए 70 रुपया गडु कया। घणा? 70। घणा? 70 न 70। 1 2 3 4 5 6 7 घणा गडु कई? 70। उन जे पाड़े में एकड़ो मानू रहंदो आ। सुबह जो बुख्यो रात जो ढावल, रात जो बुख्यो सुबह जो ढावल। ॾींहुं खाए त रात कोने, रात खाए त ॾींहुं कोने। उन कुराड़ी खे ख़बर पई त मुंहिंजो पाड़ेसरी आ बुख थो मरे पियो। माई हुन खे घुराए चयो अब्बा, चए जी अम्मा तूं यतीम मिस्कीन आ, कमाए कमाए थको आ, तुंहिंजी पूरत कान थी थिए। मां पंहिंजे कफन जा 70 रुपया रखिया हन, उहे तोखे वाट अल्लाह जे कर्ज थी जा, मुखे मोटाए ॾिजां जॾहिं थियनी। इन्ही 70 रुपयनि मां वञी वापार कर, मन तुंहिंजो चाढ़ो थी पवे। पर वाइदो कर मुखे मोटाए ॾिजां। चई हाओ अम्मा मां तोखे मोटाए ॾींदुसि। माई हुनखे 70 रुपया कढी ॾिना। हज़रत मौलाना गौस अली कलंदर वॾो आलिम थी गुज़रियो आ। उन्ही किताब लिखियो आ तज़किरा गौसिया। इहो किसो उन्ही में लिखियल आ। उन 70 रुपए जा वञी बाज़ार मां गिदरा वरता, मार्केट मां वठी बाज़ार में वञी विकियाई। शाम जो उनखे 7 रुपयनि मां 14 रुपया मिली विया। वरी बे दिहाड़े उन 14 जा गिदरा वरतई। मुंहिंजा दोस्त अजीज वरी बे दिहाड़े उहे 40 जा थी विया। 3 दिहाड़े मुंहिंजा दोस्त उहे गिदरा पैसा वठंदो हुयो। ॾोकड़ गॾु थींदा विया। एतिरे क़दुर जो हिन जो सामान माल एतिरो वधी वियो जो रिवाड़ीअ ॻोठ खे छॾे बे मुल्क ॾे हलियो हुयो। जे खानपुर मां को छॾे दादू वञे, दादू मां छॾे हैदराबाद वञे, हैदराबाद मां कराची हलियो वञे। वापार वधंदो वियो, वॾनि शहरनि ॾे हलंदो वियो। 12 साल गुज़री विया, पंहिंजे वतन मोटी कोन आयो। हिन खे ख़बर कान पई त मां छा कयां, पैसा कंहिंजा हा। उहा कुराड़ी हिन खां मुर्गो विसरी वई। जागो था। 12 साल खां पोइ दिलि में सोची वञ मां अरबपति थी वियो आहियां, करोड़पति थी वियो आहियां। पर उहो मूंते महिरबानी त माईअ जे 7 रुपयनि जी ही। हुन मूंखे चयो हो त कफन जा पैसा आहिनि। मूं 12 साल माईअ जी संभाल करण लधी आहे। वञा त सही माईअ जो कहिड़ो हाल थियो। उतां पंहिंजे वापार वारी कोठी तां हलियो, पाण सां पैसनि जो चेक भई, उनखे हुंडी चवंदा हुआ। उहा हुंडी बि पाण सां खयईं ऐं मुंहिंजा दोस्त रवानो थियो। पंहिंजे ॻोठ आयो, ॾिठई त 12 सालनि में रिवाड़ी ॻोठ मां जा नंढड़े ॻोठ मां वॾो शहर थी वियो। पुछा कयईं अबा हिन महले में हिकिड़ी कुराड़ी रहंदी हुई। माण्हू चवंदा हाओ हाणे हाणे अधु कलाक थियो आहे गुज़ारे वई। अधु कलाक थियो आहे गुज़ारे वई। चई सुभान अल्लाह, हिन जो कर्ज हो मूंते कफन जो, हाणे इन जो कफन मां कंदुसि। माईअ जो न को ओही न को वाही, गरीब मिस्कीन ज़ाला बेवाही का लाश पियो आहे, को खणण लाइ तयार कोन्हे। ही सेठ माण्हू हो, उन माईअ जे 7 रुपयनि मां करोड़पति थी वियो हो। जल्दी कब्र खोटण वारा घुरायई, कफन घुरायई, मायूं घुराए तड़ ॾियारायई, मौलवी घुराए जनाज़ो पढ़ायई। कल्हे कांदी हज़ारे माण्हू करे कब्रिस्तान ॾे खणाए, अंदर कब्र में जमल लथो आहे। ॿियनि खे चई मां हिन जो कर्ज़ी आहियां, हीअ मुंहिंजे अम्मा जे जाइ ते आ, कब्र में सामीअ में हिन खे आऊं थो लाहियां। हे पाण लही माईअ खे कब्र में जो सुम्हारियईं। हिन खे जेको चेक पैसनि जो पियो हो, हुंडी पई ही, उहा अंदर किरी पई। हिन खे ख़बर कान पई। मिटी वराए कब्र सिधी करे ॿाहिरि जो निकितो, संभारे त पैसा मूं वारा कब्र में। दिल में चई वाह जो 70 रुपया कुराड़ी वरता है, मुखों त 1000 कसे वई। या ॻाल्हि रखियईं दिल में। सभिनी ॻोठ वारनि खे चई बाबा हाणे हलो। माई त बेवाही हुई, सभु को हलियो वियो। हिन बि हेॾे होॾे ताड़े ॾिठी त को कोन्हे, खणी कोॾर ऐं कब्र खोटे। ओ उन हुंडी कढण जे लाइ, उन चेक कढण जे लाइ कब्र खोटींदो वियो, खोटींदो वियो, खोटींदो वियो। जंहिंमहिल सामीअ में पहुतो, ॾिसे त सामी ख़ाली आहे। चओ सुभान अल्लाह, सामी
खालिया मुंहिंजा दोस्तो अंदर सामीअ खां ॾिसे त हिकिड़ी कोठी ठही पई आहे दरवाज़ो जीअं मस्जिद शरीफ़ जो आहे ईअं सामीअ में अंदर दरी नज़र आई अंदर वधियो अंदर वधी उन दर खां जो अॻिते वियो ॾिसे त सुभान अल्लाह बाग़ीचो लॻो पियो आहे अहिड़ो बाग़ीचो आहे जो हिन जे अखियुनि न को ॾिठो न को कननि ॿुधो थधी थधी हीर पई लॻे सुठी सुठी ख़ुशबू पई अचे उन जे विच ते तख़्त ठहियो पियो आहे उन तख़्त जे मथां हिंदोरा लॻा पिया आहिनि अञा जो निहारे तो हा कुराड़ी औरत नौजवान 18 सालनि जी छोकिरी बणी वेठी आहे उनखे हूरूं लोॾे रहियूं आहिनि हिन खे ॾिसी चए अब्बा हलिया 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 हे अंदर वियो कुराड़ी हिन खे चयो अब्बा कीअं आयो आहे चई अम्मा तुंहिंजो ही हाल कीअं थियो आहे मां त तोखे सामीअ में सुम्हारे वियोसि जेथी अब्बा हाओ मूं जेको तोखे वाट अल्लाह जे कर्ज़ ॾिनो हो मुंहिंजो को बि अमल कोन हो पर उन तो वारे कर्ज़ जे एवज़ में रब करीम मूंखे हीअ जन्नत ॾिनी आहे सभई जो सुभान अल्लाह ये उन्हीं कर्ज जे एवज़ में मूंखे अल्लाह पाक जन्नत ॾिनी आहे कंहिंजो ॾिनो किनो कोन थींदो आहे चई सुभान अल्लाह अम्मा त मज़ेदार तोखे ख़ुदा इनाम ॾिनो आहे गौस अली कलंदर लिखे थो त 2-4 ॻाल्हियूं माईअ सां कयई त घंटी वॻी टन कनाई वरी 2-4 ॻाल्हियूं कयई वरी ॿीहर थियो टन सोच में पइजी वियो आख़िरकार वरी 2-3 मिंट बस कई त वरी आवाज़ टन जो थियो माईअ खे चई भलायो घड़ी घड़ी घंटीअ वारो आवाज़ पियो अचे छाजो आवाज़ आहे माई चयो पुट दुनिया जे तख़्ते ते 100 साल पूरो थींदो आहे हिते घंटी वॼंदी आहे 3 घंटियूं तो ॿुधियूं आहिनि दुनिया जे तख़्ते ते 300 साल गुज़री विया आहिनि 300 साल जी हाँ मुझो पोते कारोबार मुझी पोते पेढ़ी मुझो पोते मार्केट मुझो पोते व्यापार 300 साल किया मां त बाहर थो वञा मां ये चस बाहर न वञो दुखियो थींदे हे न मुड़ियो बाहर जो निकरे त कब्रुन जहिड़ी गोठ जो नक्शो ही मटजी वियो आ जेखा पुछे पियो त हिते मूं घोड़ो बधो हो माण्हू खिलन पिया हे चरियो थियो आ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पार पत्ता ॾिनई त माण्हुनि ॿुधायो हाओ हिकिड़ी कुराड़ी गुज़ारे वई उनखे दफ़न करण जे लाइ हिकिड़ो माण्हू आयो हो उहो गुम थियो हो उनजी का ख़बर कान्हे पर उनखे 300 साल गुज़री विया आहिनि पोइ हिनखे तस्दीक थी त वाकई हू जहान ॿियो आहे त ही जहान ॿियो आहे हाणे मां तॾहिं तोखे चवां थो त क़बर वारो जहान निरालो आहे चो क़बर वारो जहान मुस्तफ़ा करीम फरमाईंदा हल क़बर जो अदब कजा हयाव कजा दग कोन्हे हेॾां मुंहिंजा दा टांडा हन हेॾां क़बर आ दग कोन्हे को मुस्तफ़ा फरमाइनि था दग नथी त क़बर ते पेर न रखजां टांडनि ते भली रखजां छाजे करे जो क़बर जी अल्लाह तबारक व तआला तमाम वॾी इज़्ज़त फरमाई आहे मुंहिंजा दोस्त इहा क़बर मोमिन जे वास्ते जन्नत जो बाग हूंदो आहे चओ सुभान अल्लाह छाजे लाइ इन्हीअ जे करे जन्नत जो बागीचो हूंदो आहे जो इन्ही क़बर में सुम्हण वारे शख़्स सारी ज़िंदगी ख़ुदा जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखियो आहे पोइ जंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो आहे तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि दुआ कयो तव्हांखे असांखे अल्लाह ताला ख़ौफ़ ख़ुदा नसीब फरमाए अल्लाह जे बाननि जी सोहबत नसीब फरमाए जो कुझु मूं चयो आहे अल्लाह साईं तव्हां असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला हिन दरगाह जे फैज़ खे ता क़यामत जारी फरमाए परे परे खां जेका जमात मोहब्बत वारी आई आहे अल्लाह ताला उनखे विख विख जो अज्र अज़ीम अता फरमाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हाणे दुआए ख़ैर घुरो रब करीम शल तहां असां सभिनि जूं दिलि जूं दुआऊं तमन्नाऊं पूरियूं फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अरहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या इलाहुल आलमीन पांजे प्यारे हबीब जे सदके असां जूं दुआऊं कबूल फरमा
या अल्लाह बीमारन के शफाता फरमा, कर्जदारन जा कर्ज मुआफ फरमा, तंग दस्तन के हिलाल जी रोजी नसीब फरमा, हिन महफिल में जेके आया तन जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह असांखे मदीने शरीफ जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। या अल्लाह जन दोस्तन हिन जलसे मल्हाइण में ख़र्च मदद ताउन कयो आ, तन जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जो खैर फरमा। या अल्लाह हिन सारी जुमले जमात जो खैर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल